जानू ये सब कुछ कीअं थी वियो? छा तू उन्हनि माण्हुनि खे सुञाणे वठंदे जिन तोखे अगवा कयो हो? न बाबा साईं, असांखे अगवा करण वारनि जा बूथ ॿधल आहे ऐं ॿियो त नवां माण्हू आहे। घणा माण्हू? रेस नंढा 4 माण्हू आहे बाबा। मां हुन सां मुक़ाबलो छो न कयो? तव्हांजा हथ वठियल हा। 4 माण्हू बिना फायरिंग करण जे आराम सां तव्हांखे बकरियुनि वांगुरु ॿधी खणी विया। बाबा साईं, इहो सभु अचानक थियो, असां पंहिंजो पाण संभाले न सघियासीं। कुझु त ॿुधाए, को आवाज़, का निशानी, का ॻाल्हि ॿोल जंहिं मां ख़बर पए त उहे माण्हू केरु हुआ। बाबा उहे माण्हू सियाणा हा, असांखे ख़बर ई न पई त उहे केरु थी सघनि था। सरदार शाहज़मान जा माण्हू त न हुआ? मुंहिंजो मतिलबु आहे त हाशिम या उनजा साथी। वैसे नंढा मूंखे नथो लॻे त इहो कमु हाशिम जो आहे। त पोइ केरु हुआ? बाबा मूंखे का ख़बर ई न आहे, बसि ईअं अचानक आया, लठुनि जो मींहुं वसाए ॾिनो। बाबा असांजी अखियुनि ते रुमाल ॿधी छॾियऊं ऐं पोइ हथ बि ॿधी छॾियऊं। ख़बर ई न आहे त असांखे काॾे खणी विया। बहादुर ख़ान, जानूअ जो दिमाग़ कमु नथो करे। हिन जे दिमाग़ ते अञा धाड़ेलनि जी दहशत तारी आहे। जॾहिं ही सामत में अचे न त हिन सां गॾिजी वञी जाइ वारदात जो मुआइनो करे अचो। थी सघे थो त को निशान मिली वञे। ठीकु आहे बाबा साईं, मां जानू खे वठी वेंदुसि। जानू तूं घर वञ ऐं वञी आराम कर। पोइ बहादुर ख़ान सां गॾिजी वञी जाइ वारदात जो मुआइनो करे अचो। हाज़िर बाबा साईं, मां वञा। शमा कीअं थी भाई? पंहिंजे घर में अची लगे थो त ॼण कंहिं जन्नत जे बाग़ में अची वई आहियां। ॼण काल्ह कोठड़ी मां निकिती आहियां। जावेद, तबियत ख़ुशि थी वई। हाणे असां पंहिंजो घर कॾहिं बि कोन छॾींदासीं। मां हारपो कंदुसि, तूं बकरियूं चारजांइ, अनु पाईंदासीं, खीर पीअंदासीं। ऐं जेकॾहिं शमू अची वियो त? मुड़ुस थी मुंहुं ॾींदोसांसि। गिदड़ जी 100 साल जी ज़िंदगीअ खां शींहं जी 1 ॾींहं जी ज़िंदगी बहितर आहे। ठीकु आहे, शमू खे 4 हथ कोन्हनि के जो असांखां ॾाढो थी वेंदो। हिकु ॿी ॻाल्हि ॿुध, साया पखी फण खे बि ख़बर कोन पवंदी। जावेद, तूं फिक्र न कर। ठीकु आहे, मां ते आशमान खे फोन करे ॿुधायां थो त असां ॻोठ अची विया आहियूं। आयो केरु? ऐं मूंखे छो खणी आया आहियो? मां चवां थो मूंखे छॾे ॾियो, न त सॼी ज़िंदगी पछताईंदो। धाड़ेल है धाड़ेल बोले मुर्सा जो फर्क क्यों था ॾिस ऐं असां खां तो पुछे त हिते छो खणी आयो? अरे असां मिरास में आहियूं, ॾिसी कोंदो असांजे हथ में तबला ऐं बाजा। तोखे इन करे खणी आया आहियूं जो तुंहिंजी खल मां धूल हथ में हथ पोइ पुछी तो त केरु आहियो? तुंहिंजे सिर जा दरिया खान केतिरा पैसा ॾींदो? मुड़ुस त फॾो न त गप जो गुॾो। एॾी पाइप कोन मिलंदव छो मां पाण थाणे लहियां। साथू त तो में केतिरो दम आहे ऐं केतिरो मुर्स मारो आई।
तोखां मोकिलाइण आयो आहियां। दिल खणी दीवानो करे रोहन में रोले में नी छा मुझे दिल जा हज़ारे जे टुकड़ा कंदो हर ज़रे ते उन्हीअ जो ई नालो हूंदो। रात अहिड़ी न रात अहिड़ी न ऐं न अहिड़ो अॾी हुन जे यादुनि सिवा को पहर को जो अदी मानी खा मूंखे बुख न आहे। छो अदी तोखे छा थियो आहे? न कुछ खाए थी न ही कुछ पिए थी, इने त तू कमजोर थी वेंदी है। मूंखे ख़बर न आहे त मूंखे छा थी वियो, बस अन पाणीअ तार वाह खॼी वियो। ज़रीना करे त करे छा? छोरी छो अची पंहिंजे सिर जे पोयां पई आहीं? पेट सां भला केड़ी कावड़ रिज़क भटारे केड़ो ॾोह कयो आहे? छोकरी ॻाल्हि ॿुध, जे कॾहिं ॿियो को पेट जो सूर अथई न त ॻाल्हि कर, उहो बि तुंहिंजो बिलो कयूं। चाची का ॻाल्हि न, बस बुख कान्हे का। अदी पेट वञी पुठन सां लॻो अथई, अञा बुख कीअं लॻंदी आहे? ससुई रखी ते मानी ॾिसां थी कीअं नथी खाए। खड़ मानी, मां चवां थी खड़ मानी। मूंखे ज़हर आणे ॾियो, ज़हर। मां ज़िंदा रहणु चाहियां, मूंखे ज़हर आणे ॾियो, ज़हर ज़हर। अची परे जो मुखां, अची वञो मूंखां। हा भाउ थींदो आहे, दिल जो धणी त कोई ॿियो हूंदो आहे। प्यार 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 गार न आहे। औरत मोहब्बत करे त बदकार छो? मां पुछां थी छो? छो? ज़रीना करे त करे छा? छोरीअ खे जिन पहुची वियो आहे छा? हाँ चाची, के बात जो सर थी वियो अथसि। या अल्लाह तू खैर कजां। मासी बसरा खे घुरायो त मीरा जो हिसाब करायूं, छोकरी ते सायो थी वियो आहे। निकिरो वञो हितां। अदी वञो हितां, वञो हितां। ख़ान शमूअ जे अगवा जी ख़बर ॿुधम, ॾाढो अफ़सोस थियो। पोइ सोचियुमि तूं पहुच वारो माण्हू आहीं, तुंहिंजा हथ ड्रिघा आहिनि, तूं शमूअ खे मोटराए वींदे। सरदार साहब, असांजो कद काठ तव्हांजे साम्हूं नंढड़ो थी थो वञे। असांजा हथ केतिरा ड्रिघा छो न हुजनि, पर सरदार जे सोच ताईं नथा पहुची सघनि। मां तव्हां वटि इन करे हली आयो आहियां त तव्हां मुंहिंजी मदद कयो। कहिड़े क़िस्म जी तोखे मदद खपे? हली आयो आहीं मुंहिंजे दर ते, तोखे ख़ाली कोन मोटाईंदुसि। हुकुम कर, छा घुर्जई? पैसो, हथियार, माण्हू, छा घुर्जई? मूंखे शमू खपे। दरिया ख़ान ॻाल्हि ॿुध, शमू मुंहिंजे खीसे में न आहे जो खीसे में कढी तोखे शमू हवाले कयां। दरिया ख़ान, तूं पंहिंजो लहजो दुरुस्त रख, इहो न विसार त तूं सरदार शाह ज़मान सां ॻाल्हाए रहियो आहीं। सरदार साहब, असांजे चवण जो इहो मतिलबु न हो। असल में बाबा साईं चवण जो मतिलबु इहो आहे त तव्हां शमू खे आज़ादु करण लाइ असांजी मदद कयो।
ठीक है बहादुर, असां तव्हां सां गॾु आहियूं, असीं अव्हां जी मदद कंदासीं। पर इन जे लाइ असांजो हिकु शर्त आहे, हिकु शर्त। सरदार साहब, मां हर हाल में हर कीमत ते शमूअ खे आज़ाद तो कराइण चाहियां। उन लाइ तव्हांजो हर शर्त मूंखे मंज़ूर आहे। सोचे वठ दरिया खान, सोचे वठ। ईअं तकड़ में शर्त खे क़बूल न कर, मता सुभाणे इनकार करी। सरदार सां इनकार माना जिंदगी खां इनकार। त पोइ शर्त ॿुधायो। असांखे आलिया जी बांह घुर्जे, सिर्फ चंद ॾींहंनि जे लाइ। इहो त नामुमकिन आहे। त पोइ वञी शमूअ खे ॻोल्ह। शमूअ जो मिलण बि नामुमकिन आहे। सरदार साहब, तव्हां सिर्फ़ असांजी मदद कयो था, इन करे असीं आलिया खे इजाज़त ॾींदासीं त कुझु ॾींहं भली वञी पंहिंजनि माइटनि में रहे। त पोइ ठीकु आहे, असां अव्हां सां गॾु आहियूं। शमू जेकॾहिं जबल जी चोटीअ ते हूंदो या ज़मीन जे पाताल में, शाह ज़मान खां लिखियल न हूंदो दरिया खान। पर पंहिंजो वाइदो यादि रखिजो, आलिया माइटनि सां मिलंदी, ज़रूर मिलंदी। वाइदो पक्को आहे दिलावर। बेगा, महिमान लाइ नगर पाणी जो बंदोबस्त कर। सरदार साईं, मानी तैयार आहे, हुकुम कयो त लॻाए वठां। सरदार साहब, मानीअ जी का बि तकलीफ़ न कयो, हाणे असीं हलंदासीं। जेका अव्हां जी मर्ज़ी। अदी शमा, तू? अदी आलिया, खामोश। इते कंहिंखे ख़बर न पवे त तूं मूंखे सुञाणी थी। पर अदी छो? मां एॾी एहसान फरामोश न आहियां जो तुंहिंजो एॾो वॾो एहसान विसारे छॾियां। उचरी, सम्झ त तूं मूंखे सुञाणी कोन थी। रेसियाणी खे ख़बर पइजी वई न त असां ॿिन्ही खे मारे छॾींदी। ॻाल्हि खे सम्झ, जीअं कंहिंखे ख़बर ई न पवे त असां हिक ॿिए खे सुञाणियूं थियूं। पर छो? शमा, तूं कॾहिं आई आहीं? ख़ुशि त आहीं? रेसियाणी, मां ख़ुशि आहियां। पंहिंजे ॻोठ में पेर पातो अथमि त अञा घणी ख़ुशि थी वई आहियां। ॿुध, तूं हिते ई रहंदी या वरी वापसि शहर वेंदी? आई त हमेशह लाइ हुयसि, पर शायदि हाणे वापसी वञणो पवंदो। परेशान न थी, शमू शादी करे छॾी आहे, हाणे हू तोखे तंग कोन कंदो। इहा ॻाल्हि नाहे रेसियाणी। पोइ ॿी कहिड़ी ॻाल्हि आहे? तव्हां हीअ नौकरानी रखी छॾी आहे, पोइ मुंहिंजो कहिड़ो कमु? न चरी, इहा मुंहिंजी भाॼाई अथई, शमू जी साल अथई या चटनी में आयल आहे, इन करे पई लोड़े। अब खाइजां, खाइजां, अवेद लाइ बि खणी वञिजो। रेसियाणी, पोइ त वाह वाह, हाणे मां वञां थी, वरी पोइ शाम ईंदसि। ठीकु आहे, तूं भली वञ, पर ॿुध, गुलाबी खां मानी ज़रूर वठी वञजांइ। जी रेसियाणी। चाय उकड़े पी रही है। हां, कर कम पंहिंजो हथ हलाए। कचारी जी ॿुधे वेचारी, अने खोड़ सारा कम करणा पिया अथई। हल जल्दी साफ करे वठ। वो तो ॾिस मिट्टी की लगी पई आहे, मिट्टी हथ नथा वरन जल्दी करे अच।
दादा वॾा तव्हां घबरायो न, मां अची वियो आहियां न, हाणे आलिया बि अची वेंदी। अदा हाशिम, सरदार साहब आलिया जे मसइले ते ठुप जवाब ॾेई छॾियो आहे। हाणे कजे त छा कजे? अदा वॾा मूं सरदार सां ॻाल्हाए छॾियो आहे। भली सरदार असांजी मदद न बि करे पर असांखे रोकींदो कोन। असांखे पंहिंजी मुर्सी पाण करणी पवंदी। बाबा मां पढ़ी सूबेदार थींदुसि, पोइ मां इन्हनि वॾेरनि सां कहिड़ी हालत थो कयां? हा हा पहिरियां वॾो त थी। ज़रीना करे त करे छा? पहिरियां जेके घर में वेठियूं आहिनि उन्हनि जी सार ते लहो, पोइ आलिया जी पचार कजो। बाबा अदी मीरा खे जिन पइजी वियो आहे। छा जिन? जिन वरी किथों आया? असलम सच थो चवे, मीरा सां वॾो मसलो आहे। असांखे त हाणे मीरा मां खौफ थो थिए। मीरा खे सॾु त कर। ससुई वञ मीरा खे त वठी अच। मीरा पुट छा थियो आहे तोखे? का तकलीफ़ अथई? बस चाचा थोड़ी कमजोरी थी महसूस थे। कमजोर कीअं न थींदी? न कुछ खाए थी न ही पिए थी। छो बाबा मानी नथी खाए? जेतरी भुख थी लगे ओतरी त खावां थी। मीरा बीमार थी पई आहे, इनखे इलाज जी जरूरत आहे। ज़रीना करे त करे छा? डॉक्टर खे बि ॾेखारियो, माई बसरा खे वठी अचो, तावीज़ पियणो बि ज़रूरी आहे। ठीक आहे, मां माई बसरा खे वठी थो अचां। बाबा साईं सोचा थो त आख़िर शमूअ खे कंहिं अगवा करायो। असांजो हिकु ई दुश्मन आहे ऐं उहो आहे शाह ज़मां। ऐं अवां वरी बि मदद लाइ शाह ज़मान ॾे विया आहियो। दुश्मन खां मदद घुरण कुझु अजीब थो लॻे। बहादुर खाना पंहिंजी गद्दीअ जे लाइ माण्हू गॾह खे बि पहिरें पवंदो आहे। पर असां अञा एतिरा मजबूर न आहियूं। ऐं ॿियो त छा? असांखे शमूअ जो एतिरो लाचार बि न आहे जो असां गॾहनि खे पेरनि ते हथ रखूं। बहादुर शमू मुंहिंजो सालो आहे ऐं न साले तव्हांखे ऐं मूंखे मारण लाइ वसां कोन घटायो। ऐं तव्हां बि उनखे मारण लाइ किराए जा कातिल हथ कया हुआ, पोइ हाणे छो? उहो वक़्तु गुज़री वियो। शमूअ लाइ एॾा परेशान तव्हां छो आहियो? इहो करे जो मां शमूअ खे माफ़ करे छॾियो आहे। तव्हां एतिरो जल्दी कंहिंखे माफ़ कयो? दिल खे दुआ ई नथी। छा मतिलबु आहे तुंहिंजो? मूंखे लॻे थो त हाशिम तोखे त ख़बर आहे शमू अगवा थी वियो आहे। जॾहिं त शमू असांजो दुश्मन आहे, पोइ बि मां तोखे चवां थो शमूअ खे तलाश कर। तूं झर जंग खां वाक़िफ़ आहीं। शमू तोखे किथों लिकी सघंदो? मूंखे शमू ज़िंदा खपे हर हाल में। सरदार साईं गुस्ताखी माफ़। मां तव्हां खां इहो पुछी सघां थो त आख़िर दुश्मन सां एॾी हमदर्दी छो? शमूअ जे अगवा ते असांखे ख़ुशि थियणु खपे, छो त चवंदा आहिनि दुश्मन जी तांगी भॻी चङी आहे।
मूंखे शमूअ जो लाचार आहे न दरिया खान जो दर्द, पर मूं वाइदो कयो आहे दरिया खान सां। सरदार साईं, सॼी ॻाल्हि खोले ॿुधायो। हाशिम, मूं शमूअ जे बदिले में दरिया खान खां आलिया जी बाह घुरी आहे। इहो तय थियो आहे त दरिया खान आलिया जी बाह असांखे ॾींदो ऐं शमू असांखां वठंदो। बाबल साईं, इहो सौदो त भलो कयो अथई। कोई देर न कर, शमूअ जी तलाश में हाणे ई निकिरी पओ। ठीकु आहे, शमूअ खे ॻोल्हे हथ थो कयां। हिकिड़ो दफ़ो रुगो आलिया मिली वञे, बाक़ी चवंदा आहिनि त पलांद पुराणा न आहिनि थींदा। शमूअ खे पोइ ॾिसी रहंदुसि। त पोइ वञ हाशिम, शहर भर पंहिंजा माण्हू मोकिले शमूअ खे हथु कर। शमू आसमान जी ऊचाई ते हुजे या ज़मीन जे तहनि में, पर मुंहिंजी नज़र खां लिकी कोन सघंदो। हींअर जो हींअर जांच कर हाशिम, हींअर जो हींअर। ईअं ई थींदो सरदार साईं।